भरिया सिटी में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त भरिया सिटी ऐं आस पास में वफ़क़े सां तेज़ हवा सां गॾु बरसात जो सिलसिलो जारी है। मजमूई तौर ते 100 खां वधीक घर किरी पिया आहिनि। केतिरा ई माण्हू बेघर थी विया आहिनि। 2 ॾींहंनि खां मुसलसल बरसात सबबु शहर ऐं भरपासे में हेठियां वारा इलाइक़ा एहतशाम शाह कॉलोनी, राजपूत कॉलोनी, मल्हा पाड़ो, गोश्त मार्केट, सिनेमा चौक ऐं ॿियनि हंधनि ते बरसाती पाणी तलाह जी सूरत इख्तियार करे वियो आहे। घटि में 2 खां 5 फुट ताईं बरसाती पाणी बीठल आहे। भरिया सिटी में हिकु घर जी छित किरण सबबु औरत मुमताज़ ख़ातून ऐं संदसि 2 पुट दॿिजी विया आहिनि। खेनि पाड़े वारनि जी मदद सां कढी अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ॻोठ याकूब हकड़ो में 9 घर किरी पिया आहिनि। ॻोठ उस्मान सोलंकी खे बरसाती पाणी वकोड़े वियो आहे। 8 घर किरी पिया आहिनि। ॻोठ खलीफ़ो इब्राहिम कीरियो में 3 घर किरी पिया आहिनि। ॻोठ गुलाम नबी मल्हा में 3 घर किरी पिया आहिनि। ॻोठ रब रखियो सोलंकी में 11 घर किरी पिया आहिनि। ॻोठ आदो ॾहियो में 4 घर किरी पिया आहिनि। ॻोठ ढींगो में 13 खां, जॾहिं त इलाइक़े जा माण्हू बेयारो मददगार वेठल आहिनि। ॿिए पासे ग्रेड स्टेशन जा समूरा फीडरल बंदि थी विया आहिनि, जॾहिं त ॿाराड़ी वारे इलाइक़नि में अच वञ जा रस्ता बंदि थी विया आहिनि, जंहिं सबबु मारू माण्हुनि जा अहज वधी विया आहिनि। ड्रेनेज सिस्टम कमु करणु छॾे ॾिनो आहे। पब्लिक हेल्थ जा तला पिणु बरसाती पाणी सां भरिजी विया आहिनि। केतिरा ई माण्हुनि जा कचा घर, चौपायो माल जा वथाण किरी पट थी विया आहिनि। मुतासिर खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल आहे, जॾहिं त बरसातनि सबबु हज़ारे एकड़नि ते बीठल सारियूं फसल, वोण, कमंद, भाॼियूं, चौपायो माल जो चारो पिणु मुकमल तबाह थी वियो आहे। आबादगार सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। सिंध हुकूमत तरफ़ां रेन एमरजेंसी हुजण बावजूदु को बि ज़िले इंतिज़ामिया, चूंडियल नुमाइंदनि या ज़िम्मेवार आफ़ीसरनि मुतासिर इलाइक़े ॾांहुं न पहुता आहिनि। रवासी माली सहायता जा मुंतज़र आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।